काफ़ी रेतीला रहे। खबर शेयर कंदा डहर की वेझो गोठ अल्लाह दितो मोसाणी जे रहवासिन गुलाम हुसैन मोसाणी, बरकत मोसाणी, अजीम मोसाणी, अली नवाज़ मोसाणी अल्लाह वारा शर ऐं ॿियनि स्कूल जे शागिर्दनि सां गॾिजी एहतजाज कंदे साफ़िन अॻियां दाहींदे चयो आहे त असांजे ॻोठ में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल आहे जिथे ॿार तालीम हासिल कनि था, पर ॻोठ जो बाअसर वॾेरो शबीर अहमद मोसाणी तालीम दुश्मनी कंदे सरकारी स्कूल जी बिल्डिंग ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे स्कूल जी बिल्डिंग खे पंहिंजी ज़ाती उसार ठाहिणु चाहे थो, जंहिं सबबि केतिरा ई ॿार तालीम खां महरूम थी वेंदा। ॻोठाणनि हुकूमत जे आला अख़्तियारनि खे अपील कई त वॾेरे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे स्कूल खे कब्ज़े खां बचायो वञे। तालीम करे स्कूल ना मञणे ज़ुल्म आहे, असांखे उस्ताद खपनि, असांखे तालीम खपे, स्कूल खपे, असांखे तालीम खपनि, स्कूल खपे। केरु भञा करनि स्कूल स्कूल वारा हे भञींदा करनि वॾेरो शबीर। स्कूल वेंदा आहियो? जी हाँ, स्कूल वेंदा आहियूं। कहिड़ी क्लास में? मां 3 में। स्कूल खपे, तालीम खपे। मां मुसाणी आहियां। असांजे ॻोठ में स्कूल मंज़ूर थियल आहे 2007 में। अलीगौर ख़ान ज़िले नाज़म हुयो, उन वक़्त में असांखे स्कूल ॾिनई। उन खां बावजूद हे असांजा नंढा नंढा ॿार आहिनि, यतीम आहिनि, असां अणपढ़िया जाइल भी आहियूं। ठीकु आहे, असां वटि को बि तालीम न आहे। उन जे लाइ शबीर अहमद वॾेरो कंहिं बि माण्हू जे चए ते स्कूल जो छत पटराए ढाराए थो। असां अपील कयूं था आला ऑफिसरनि खे, घोटकी ज़िले खे मां अपील कयां थो, DSP आहे, SP आहे, SDM साहब आहे, AC साहब आहे, मां उन खे अपील कयां थो ख़ुदा करण साहबनि खे बराए महिरबानी करे इन कम खे रुकरायो वञे।